अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नंगा ड्रामे में तव्हां ॾिसंदव त रईस बालाज ख़ान ऐं रोशन जी दुश्मनी शुरू थियण वारी आहे। बालाज ख़ान जेको आहे त रोशन खे क़ैद कंदो जंजीरनि में ऐं उनजे क़ैद में हूंदो। दोस्तों 75 क़िस्त ताईं रोशन रईस बालाज ख़ान जे क़ैद में हूंदो। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल जेको ओडाणो आहे उनजो किरदारु हीरे जो आहे ऐं इहो जेको आहे त राबेल सां प्यारु कंदो ऐं राबेल बि उन सां प्यारु करणु लॻंदी। ॿिए पासे खां रईस बालाज ख़ान जेको आहे राबेल सां प्यारु कंदो पर हूअ नफ़रत कंदी ऐं उन जे मथां ज़ुल्म कंदो राबेल जे मथां रईस बालाज ख़ान। दोस्तों ही कहाणियूं तव्हांखे कीअं पई लॻनि कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो तमामु हिकु बहितरीनु एक्शन ड्रामो आहे। हिन ड्रामे जूं कहाणियूं तव्हांखे हर रोज़ु मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मिलंदियूं। सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं।